नाज़िन खेड़पुर में गुज़िरियल पेश आयल अलमनाक वाक़े में क़त्ल थियल नवीद आरा ऐं संदसि चईं ॿारनि जी जनाज़ नमाज़ अदा कई वई आहे। इन हवाले से तफ़सील मालूम था सैफुल पोडखान जी से। हाँ जी, खेड़पुर में गुज़िरियल ॾींहुं सेक्शन थाने जी हद पुराने क़ौमी शहरा भरिसां एसएसपी ऑफिस जे साम्हूं पेश आयल अलमनाक वाक़े में क़त्ल थी वियल नवीद आराई ऐं संदसि 4 मासूम ॿारनि जी जनाज़ नमाज़ जामिया मस्जिद सिद्दीक़ अकबर में अदा कई वई आहे। जनाज़ नमाज़ में अॻूणो एमएनए ऐं पीपल्स पार्टी ज़िला खेड़पुर जो सदर नवाब वसान हाजी अब्दुल मजीद आराई, एसएसपी खेड़पुर हसन सरदार न्याज़ी ऐं ताजिर अॻवान लाला अब्दुल गफ़ार शेख समेत समाजी सियासी समाजी ऐं वापारी तंज़ीमुनि जे अॻवाननि कारकुननि आराई बिरादरी जे माण्हुनि ऐं ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शुबनि सां तालुक़ रखंदड़ शहरनि वॾे तइदाद में शिरकत कई आहे। ओॾां राति जो देरि सां मुड़ुस ऐं ॿारनि खे फायरिंग करे क़त्ल कंदड़ औरत मुस्मात अक्सा जो लाश जो पोस्टमार्टम अस्पताल मां कराइण बाद संदसि वारस संदसि लाश सरगोदा संदसि अबाणे ॻोठ खणाए विया आहिनि। वाज़े रहे त गुज़िरियल ॾींहुं मुस्मात अक्सा पंहिंजे मुड़ुस नवीद आरही जी ॿी शादी करण तां सख़्तु संजीदा हुई, जंहिं करे हिन मुबैना तौर ते खाधे में नशावर टेबलेट मिलाए मुड़ुस ऐं ॿारनि खे बेहोश कयो ऐं पोइ खेनि गोली हणी क़त्ल करे छॾियो, जॾहिं त पाण बि आपघात करे छॾियो हो। सॼे शहर में हिन दिलि दुखाईंदड़ वाक़े ते सोग छाइण लाइ शहरनि पारां मासूम ॿारनि जी बेगुनाह क़त्ल ते ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो पियो वञे, जॾहिं त फोती पीउ समेत 4 ॿार जेके क़त्ल थिया हुआ उन्हनि जा मर अबाणे क़ब्रिस्तान बुखारी क़ब्रिस्तान में आंदा विया आहिनि, जिते संदनि तदफ़ीन कई वेंदी। जी।